एक डॉक्टर पंहिंजी ड्यूटी रूम में आराम करे रही हुई। एक छोकरी पंहिंजे घर में मौजूद हुई। ॿिन्हिनि खे शायदि इहो अंदाज़ो बि न हो त ईंदड़ कुझु सेकेंड उन्हनि जी पूरी ज़िंदगी बदिलाए छॾींदी। हिकु दर ते खड़को थियो, हिकु घर जो दरवाज़ो खुलियो ऐं पोइ हिकु अहिड़ो हथियार इस्तेमालु थियो जंहिंजो मक़सदु रुॻो ज़ख़्मी करणु न, पर के इंसान जी सुञाणप, एतमाद ऐं मुस्तक़बिल खे साड़े छॾणु हूंदो आहे, यानी तेज़ाब। कोयटा में डॉक्टर महानूर ते तेज़ाब सां हमिलो इस्तेमालु जहिड़े महफ़ूज़ जाइ ते थियो। हिकु अहिड़ी जाइ जिते माण्हू ज़िंदगी बचाइण ईंदा आहिनि, उते हिकु डॉक्टर पाण ज़िंदगी ऐं मौत जी जंग विढ़ण ते मजबूर थी वई। घोटकी में 17 सालनि जी शर्मन ते घर जे अंदरि तेज़ाब उछलायो वियो, यानी उहा जाइ जंहिंखे दुनिया में हिकु औरत लाइ सभ खां महफ़ूज़ पनाहगाह सम्झो वेंदो आहे। सवाल इहो आहे त जेकॾहिं औरत इस्पताल में महफ़ूज़ न आहे, जेकॾहिं हू घर में महफ़ूज़ न आहे, त पोइ हू किथे महफ़ूज़ आहे। मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। नाज़रीन, अचो त पहिरियों हलूं था कोयटा। जुमो 5 जून सिविल इस्पताल कोयटा जे सर्जिकल वार्ड में डॉक्टर महानूर नासिर लाइ हिकु अहिड़ो मामूल जो ॾींहुं हो। केतिरनि ई कलाकनि जी ड्यूटी खां पोइ हू पंहिंजे कमरे में आराम करे रही हुई त ओचितो दर ते खड़को थियो। हुन शायदि इहो सोचियो हूंदो त को मरीज़ ॻणती जोगी हालत में हूंदो, पर दरवाज़े ॿाहिरां बीमारी न, दरिंदगी बीठी हुई। जीअं ई दरवाज़ो खुलियो, साम्हूं मौजूद शख़्स तेज़ाब संदसि चेहरे ऐं जिस्म ते उछलाए छॾियो। चंद सेकेंड, जी सिर्फ़ु चंद सेकेंड, ऐं तेज़ाब जी चमड़ी गोश्त ऐं ख्वाबनि खे साड़णु शुरू करे छॾियो। इस्पताल जे विरांडे में संदसि रड़ियूं गूंजण लॻियूं। हिकु वार्ड बॉय अब्दुल रज़ाक तरीन खेसि बचाइण लाइ डोड़ियो ऐं पाण बि तेज़ाब जो शिकार थी वियो। बाद में पुलिस ॿुधायो त हमिलो कंदड़ अजनबी न हो, हू इस्पताल जो ई मुलाज़िम ऐं लिफ्ट ऑपरेटर हुमायूं शाह हो। शुरूआती जांच मूजिबि हू काफ़ी अरसे खां डॉक्टर महानूर खे हिरासा करे रहियो हो। जॾहिं त संदसि ख़्वाहिशनि खे रद्द कयो वियो त हुन हिकु अहिड़ो रस्तो चूंडियो जंहिंजो मक़सदु क़त्ल न, पर सॼी ज़िंदगी सज़ा ॾियणो। डॉक्टरनि मूजिबि डॉक्टर महानूर जे जिस्म जो लॻभॻि 15 सैकड़ो हिसो मुतासिर थियो आहे। खेसि कराची मुंतक़िल कयो वियो आहे, पर सवाल इहो आहे त छा सिर्फ़ु 15 सैकड़ो जिस्म मुतासिर थियो आहे, या हिन हमले संदसि पूरी ज़िंदगी मुतासिर करे छॾी आहे। छाकाणि त तेज़ाब जो हमिलो सिर्फ़ु जिल्द न साड़ींदो आहे, ही आईने जे साम्हूं बीहण जो एतमाद ई साड़ींदो आहे, ही मुस्तक़बिल जा ख्वाब साड़ींदो आहे, ही मामूल वारी ज़िंदगी साड़ींदो आहे। कॾहिं कॾहिं ही कंहिं इंसान जी समाजी सुञाणप बि साड़े छॾींदो आहे। इन ई दौरान सिंध जे ज़िले घोटकी में हिकु ॿी कहाणी लिखी वई। 17 सालनि जी शर्मन घर में मौजूद हुई। पोइ संदसि फुफाट मियां दाद मेहर मुबैना तौर में घर में दाख़िल थी मथसि तेज़ाब उछलायो। सबबि रिपोर्टुनि मूजिबि छोकिरी जी मोबाइल रखण ते जवाबदार खे एतिराज़ हो। नारी संदसि ॻाल्हि मञण खां इनकार कयो। हिते हिकु ॿियो सवाल पैदा थिए थो, छा पाकिस्तान में कुझु मर्द अञा बि औरत जी न खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि? छा इनकार अॼु बि कुझु औरतुनि लाइ ख़तरनाक थी सघे थो? इहे ॿई वाक़िआ अलॻि अलॻि शहरनि में पेश आया, पर उन्हनि जो पैगाम हिकु ई आहे। तेज़ाब अॼु बि कुझु माण्हुनि जे हथनि में इंतकाम जो हथियार आहे। पाकिस्तान में तेज़ाब गर्दी को नओं मसइलो न आहे। सालनि खां औरतुनि खे शादी खां इनकार, रिश्ता ख़तमु करणु, मिल्कियत जे तकरारनि या रुॻो अनाज जी तस्कीन लाइ हिन जुर्म जो निशानो बणायो वेंदो आहे। हिन मसइले आलमी तवजा उन वक़्तु हासिल कई जॾहिं 2012 में पाकिस्तानी फिल्मसाज़ शुरमैन उबैद चुनाए पंहिंजी दस्तावेज़ी फिल्म सेविंग फेस ते हिकु ऑस्कर अवार्ड हासिल कयो। दुनिया पहिरियों भेरो ॾिठो त तेज़ाब जूं शिकार औरतूं सिर्फ़ु जिस्मानी ज़ख़्म न खणंदियूं आहिनि, पर उन्हनि खे समाज जे नज़रुनि, सवालनि ऐं तहसुबनि जो बि मुक़ाबिलो करणो पवंदो आहे। हिन फिल्म खां पोइ पाकिस्तान में कानून साज़ी थी तेज़ाब हमलनि खे नाक़ाबिले ज़मानत ॾोह करार ॾिनो वियो। 14 सालनि खां उमिरि कैद ताईं जी सज़ा मुक़ररु कई वई, ॻरा ॾंढ मुक़ररु कया विया। पर जेकॾहिं कानून मौजूदु आहे त पोइ सवाल बाक़ी आहे, हमला अॼु बि छो थी रहिया आहिनि? हिकु सबबु तेज़ाब जी आसान दस्तियाबी आहे। पाकिस्तान जे केतिरनि ई इलाइक़नि में ख़तरनाक केमिकल अॼु बि निस्बतन आसानी सां ख़रीद करे सघजनि था। ॿियो सबबु कमज़ोर जांच आहे। टियों सबबु उहो समाजी दबाउ आहे जेको मुतासिर ख़ानदाननि खे सुलह ऐं माफ़ी ते मजबूर करे थो। ऐं शायदि सभ खां वॾो सबबु उहो सोच आहे जंहिं में औरत खे इनकार जो हक़ ॾियण बदिरां
खेसि सज़ा ॾिनी वेंदी आहे। माहिरनि मूजिबि तेज़ाब गर्दी दुनिया जी सभ खां सफ़ाक ॾोहनि में शुमार थींदी आहे, छाकाणि त उन जो मक़सदु अक्सर क़त्ल न हूंदो आहे, उन जो मक़सदु जीअरो छॾणु हूंदो आहे, पर अहिड़ी ज़िंदगी सां जेका हर रोज़ु हुन हमले जी यादि ॾियारे। तेज़ाब जे मुतासिर माण्हुनि खे दर्जननि सर्जरियुनि सां गुज़रणो पइजी सघे थो, जिल्द जी पैवंदकारी कराइणी पवंदी आहे। केतिरियूं ई औरतूं अखियुनि जो नूर विञाए वेहनि थियूं, कुझु वरी तालीम या मुलाज़मत जारी न रखी सघंदियूं आहिनि, पर सभ खां गहरा ज़ख़्म उहे हूंदा आहिनि जेकी नज़र न ईंदा आहिनि। डिप्रेशन, बेचैनी, माण्हुनि जूं नज़रूं, ख़ुदि एतमादी जो ख़ात्मो ऐं उहो ख़ौफ़ त शायदि ज़िंदगी कॾहिं बि अॻु वांगुरु न रहे। डॉक्टर महानूर ऐं शरमान ॿ मुख़्तलिफ़ नाला आहिनि, हिकु डॉक्टर आहे, हिकु शागिर्दियाणी। हिक खे इस्पताल में निशानो बणायो वियो त ॿिए खे घर में, पर ॿिन्हिनि हिकु ई सवाल छॾियो आहे, छा असां वाक़ई तेज़ाब गर्दी ख़िलाफ़ जंग खटे वरिती आहे, या असां रुॻो हर नए वाक़े खां पोइ कुझु ॾींहं कावड़ कंदा आहियूं, पोइ ईंदड़ हमले जो इंतज़ारु करणु लॻंदा आहियूं। छाकाणि त तेज़ाब जो हिकु छंडो सिर्फ़ु चेहरो न साड़ींदो आहे, उहो हिकु इंसान जी पूरी ज़िंदगी बदिलाए छॾींदो आहे।